गवर्नमेंट ते छा गवर्नमेंट जे कंहिं करस्पॉन्डिंग या कंहिं ज़िम्मेदार तव्हां सां को राब्तो कयो आहे या जेका उस्तादनि सां जेको तव्हां कुझु चवणु चाहींदो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हीअ असांजी तहरीक सिर्फ़ु जेको आहे सो जेको उस्तादनि खे हुन असेंबली फ्लोर ते नाज़ेबा लफ़्ज़नि सां सॼियो आहे उहो त ऑलरेडी हुन जॻह ते आहे पर असांजी हीअ तहरीक ॿ शयुनि ते आहे। सिंध जे अंदरि जेको किताबनि जी खोट आहे, जेको शागिर्दनि खे किताब कंप्लीट न मिली सघिया आहिनि, सिंध जे अंदरि फर्नीचर जी खोट आहे, सिंध जे अंदरि स्कूलनि जी बिल्डिंग जी नाक़स सूरत हाल आहे जंहिंजी रिसेंटली मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्टनि में मॉनिटर जेके CMOs आहिनि, चीफ मॉनिटरिंग ऑफिसर्स आहिनि, उन्हनि पंहिंजी रिपोर्ट ॾिनी आहे। कंहिं ज़िले में 500, कंहिं ज़िले में 200, कंहिं में 300 मुख़्तलिफ़ स्कूलनि जी पोज़ीशन जेका उन्हनि ॿुधाई आहे इंतिहाई ख़तरनाक आहे, जिते ॿार तालीम हासिलु नथा करे सघनि। उहा अहिड़ी ख़तरनाक आहे कहिड़े वक़्तु बि उहो को बि वॾो हादिसो थी सघे थो। असांजी हीअ जेका तहरीक कई इन सभिनी शयुनि ते हुई। उन सां गॾोगॾु असांजे उस्तादनि जा अनेक मसइला आहिनि जेकी सिंध गवर्नमेंट असांजा एग्री थियल मसइला आहिनि, उन्हनि ते हिन महिल ताईं का बि पेशरफ़्त कोन थी आहे। इन असां वटि मिनिस्टर एजुकेशन जेको हींअर आहे सिटिंग मिनिस्टर सईद सरदार शाह साहिब जन, उन्हनि जी साइन थियल आहे, एग्री लिखियल आहे त तव्हांजा इहे राइट्स आहिनि, असां तव्हांखे ॾियूं था। पर 2 सालनि गुज़रण जे बावजूदि कंहिं बि क़िस्म जी जेको आहे अॻिभराई न थी आहे। सिंध जे अंदरि जेको हीउ उस्तादनि हीउ जेको प्रोटेस्ट कयो आहे ऐं एतिरो ई प्रोटेस्ट कयो आहे जो इन सभिनि एहतिजाजनि जे बावजूदि पोइ बि जेको आहे मिनिस्टर साहब खे आउं सम्झां थो त कंहिं बि क़िस्म जो जेको आहे को बि फ़र्क़ु नथो पए पियो। लिहाज़ा मुमकिन आहे उहो इन जे करे बि फ़र्क़ु नथो पए त हू इंट्रस्टेड न आहे सिंध जे तालीम खे बहितर करण में। पर जेकॾहिं सिंध जे तालीम खे बहितर करण में हुनखे शौक़ु हुजे, हुनखे इंट्रस्ट हुजे त घटि में घटि तंज़ीमी स्टेक होल्डरनि सां पंहिंजे ऑफिसरनि जी मीटिंग घुराए उन्हनि खां पुछा करे त आख़िर छा मैटर आहे, उन्हनि जो को असां सां राब्तो थिए या त बाबा तव्हांजो छा मैटर आहे, मां उन्हनि खे हल कयां थो या उन्हनि खे ॾिसां थो या कहिड़ी शइ हू पंहिंजी होद ते आहे। यकीनन अहिड़े क़िस्म जो माण्हू अञा ताईं बि जेको आहे सो तालीम जे लाइ सिंध जे बिलख़ुसूस जेको आहे सो हिननि जे स्कूलनि जे हवाले सां, नंढनि बचनि जे हवाले सां ॾींहों ॾींहुं सम्झां थो त फ़ाइदेमंद ही मिनिस्टर साहिबु ॾाढो मुश्किल जो थिए। सर हाणे मौजूदा सूरत हाल छा आहे या ईंदड़ वक़्त में तव्हांजो छा माना जेका तहरीक जारी आहे तव्हांजी उन जे हवाले सां तव्हांजो छा लाइ अमल आहे? असांजी तहरीक मुख़्तलिफ़ मरहलनि जे हवाले सां हले पई। अॼु असांजे मरकज़ी काबीना जो जेको आहे सो इजलास आहे, उन इजलास में आईंदा जे हिकमत अमली तय करणी आहे ऐं उन हिकमत अमली इंशाअल्लाह असां पंहिंजे प्रेस जे थ्रू अवां ताईं पहुचाईंदासीं। असांजी ही हिकमत अमली ही असांजो एहतिजाज एसी ताईं जारी रहंदो जेसीं ताईं को ख़ातिर ख़्वाह जेको आहे सिंध गवर्नमेंट उनजो रिज़ल्ट नथी कढे, उन्हनि जो को इशूज़ ते को मसइला हल नथी करे, एसी ताईं जेको आहे सो पंहिंजो असांजो इजलास जारी आहे। ऐं अॼु असां सां पंहिंजो क्लार्क एसोसिएशन जो ऐं लोअर स्टाफ वारनि जो बि टाइम रखियलु आहे शाम लेट वर्स में, उन्हनि सां बि असांजी गॾिजाणी थियणी आहे, मीटिंग थियणी आहे। उन्हनि जी बि कोशिशि आहे त असां जेको आहे सो पाण मिलाप करे ऐं इन्हनि इशूज़ ते जेको आहे सो गॾिजी जेको आहे सो पंहिंजो प्रोटेस्ट कयूं ऐं इंशाअल्लाह उहो उन्हनि सां जॾहिं मीटिंग थींदी त पोइ अव्हांखे ॿुधाए सघंदासीं। सर PTLF जे इलेक्शन जे हवाले सां मौजूदा जेका सूरत हाल आहे तारीख़ जी, त आया तव्हां ईंदड़ वक़्त में इलेक्शन जी तरफ़ ईंदा या हिन जेको आहे तहरीक खे जेको आहे पाए तकमील ताईं पहुचाईंदा? असांजी ॻाल्हि इहा ई आहे त इलेक्शन जो हिकिड़ो पंहिंजो प्रोसेस आहे ऐं एहतिजाजी मरहलनि जो पंहिंजो प्रोसेस आहे। असांजो इलेक्शन जो 95% जेको आहे सो होमवर्क मुकमिल इलेक्शन कमेटीअ पंहिंजो करे छॾियो आहे। पर कुझु असांजा नादान दोस्त जेकी तंज़ीम खे हमेशह नुक़सानु ॾींदा रहिया आहिनि ऐं हमेशह कोर्टनि जा दरवाज़ा खड़काईंदा रहिया आहिनि, पंहिंजे इदारनि जे अंदरि थियल फ़ैसिलनि जी तोइन करे ॿाहिरि निकिरी विया आहिनि। हीअ कोर्टनि ते विया आहिनि, हर मुमकिन हुनजी कोशिशि आहे त इलेक्शनूं न थियनि, इलेक्शन खे रोकायो वञे। एसी ते इलेक्शन खे रोकायो वञे जेसीं ताईं की असांखे कुझु न कुझु पक ॾिनी वञे
त असांखे कुझु न कुझु मिलंदो इलेक्शन जे अंदरि। असांखे बिना कंहिं वोट सपोर्ट जे असांजी सपोर्ट करे असांखे मुख़्तलिफ़ यूनिट ज़िला ॾिना वञनि त पोइ असां अची इलेक्शन में हिसो वठंदासीं। लिहाज़ा ही जमहूरी अमल आहे, ईअं कंहिंखे बि प्लेट में रखी काई बि शइ कोन मिलंदी आहे। हीअ इलेक्शन आहे, जंहिं उस्तादनि महिनत कई आहे उहे अचे पंहिंजो महिनत जो सिलो ज़ाहिर कंदा, उस्ताद वोट कंदो। जंहिं बि माण्हू उस्तादनि जे लाइ महिनत कई हूंदी उस्ताद उनखे ज़रूरु उन शइ जो सिलो ॾींदो। लिहाज़ा असांजो कमु कंप्लीट आहे। उहे ई धुरियूं आहिनि जेके इलेक्शन में घोड़ा कंदियूं आहिनि, इलेक्शन करायो, इलेक्शन जो अनाउंस थियो आहे।